अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में एक भेरो ॿीहर भलीकार मुल्क में हिन वक्त पीटीआई की सरकार खत्म थी चुकी है। पीटीआई हुकूमत जे नारे तहत जो मैनिफेस्टो खड़ी आई हुई उन जे मुकम्मल तौर पर उबतड़ साबित थी। पीटीआई अवाम से जेके भी वायदा किया हुआ उन्हनि ते पूरो न लथी। हुकूमत में अचण का अॻु पीटीआई मुल्क में करप्शन खत्म करण जो वायदो कयो हो, पर हुकूमती दौर में मुल्क में करप्शन वधी, जंहिंजो ज़िक्र आलमी इदारे ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पंहिंजी रिपोर्ट में पिण कयो हो। पाकिस्तान तहरीक इंसाफ अवाम से इहो वायदो कयो त मुल्क में सभिनी जो एहतसाब कयो वेंदो, पर एहतसाब के नाले ते इंतकाम वठंदड़ साबित थी। तोड़े जो मुखालिफ धुर जे पार्टियुनि नून लीग ऐं पीपल्स पार्टी जा तकरीबन सब अॻवान जेके सीनियर क़यादत हुई उनखे गिरफ़्तार कयो वियो, पर उन्हनि ते करप्शन साबित करण में भी पीटीआई सरकार नाकाम रही। न सिर्फ एतिरो, पर हुकूमती धुर के हवाले से जेके स्कैंडल इन सॼे हुकूमती अरसे दौरान साम्हूं आया उन्हनि खिलाफ का भी कार्रवाई न थी, जिनमें मालम जब्बा, बीआरटी, बिलियन ट्री सोनामी, हेलीकॉप्टर केस, तोड़े फॉरेन फंडिंग समेत केतरा ही स्कैंडल साम्हूं आया, जिन खिलाफ न का कार्रवाई थी, पर उन्हनि ते को बि ॻाल्हाइण लाइ तैयार न हो। हिन हुकूमत अवाम सां वायदो कयो त 1 करोड़ नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं, पर हिन हुकूमती दौर में लखे माण्हू बेरोज़गार थिया ऐं 50 लाख घरनि जो वायदो करे हुकूमत में ईंदड़ पीटीआई लखे माण्हुनि खे बेघर कयो। वज़ीर आज़म हाउस ऐं गवर्नर हाउस में यूनिवर्सिटियूं ठाहिण जा वायदा कंदड़ पीटीआई अमीरनि खे एमनेस्टी ऐं ग़रीबनि खे महांगाई जा तोहफ़ा ॾिना। पीटीआई हुकूमत सबबि बहितर माण्हू अज़ाब वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहिनि। फॉरेन पॉलिसी में कश्मीर जो सफ़ीर थियण जी ॻाल्हि कंदड़ इमरान ख़ान पंहिंजे हुकूमती दौर में कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़त्म करे आयो। कंहिं बि मुल्क खां कर्ज़ न वठण जे वाइदे ते आयल हीअ हुकूमत मुल्की तारीख़ में सभ खां वधीक कर्ज़ वठंदड़ साबित थी। 4 नाणे वारा वफ़ाक़ी वज़ीर मटाइण ऐं 6 FBR चेयरमैन मटाइण बावजूद भी का बेहतरी नज़र न आई। अॼु इहा सूरत हाल आहे जो इमरान ख़ान जी हुकूमत जे नाक़िस पॉलिसियुनि सबबि मुल्क में शदीद बाली बहरान आहे। डॉलर मुल्की तारीख़ जे बुलंद तरीन सतह 186 ताईं पहुतो आहे। मुल्क में पैसो मौजूद न आहे। हर पासे मुल्क अंदर बदहाली नज़र अचे थी। बेहतर जेको बहरान इमरान ख़ान वेंदे वेंदे पैदा कयो आहे, उन सबबि हर गुज़रंदड़ लम्हे सूरत हाल ख़राब थींदी पई वञे। जेको आईनी बहरान इमरान ख़ान पैदा कयो आहे उहो सॼे मुल्क लाइ ख़तरनाक आहे। सीरीज़ में जेके हुकूमती धुर गैर कानूनी तकड़ा कदम खणे थी, जेको कुछ हिन वक्त मुल्क में हले पियो उहो परेशान कंदड़ आहे। जेका मज़ाक हिन वक्त मुल्क जे आइन सां पीटीआई करे रही आहे उहा तशवीश में विझंदड़ आहे ऐं सीरीज़ में मामला साम्हूं अची रहिया आहिनि। हिन वक्त सॼे मुल्क जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट में आहिनि ऐं उते मुसलसल जेके वकील आहिनि उहे पंहिंजा दलील ॾियनि पिया। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस सुमरता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच डिप्टी स्पीकर जी रूलिंग बाबत पाण मुरादो नोटिस केस जी अॼु बि ॿुधणी कई। औरत दरख़्वास्त ॾींदड़ इहो पिणु चयो त अॻूणे अमरीकी सफ़ीर असद मजीद ख़ान खे घुरायो वञे त सभु कुझु साम्हूं अची वेंदो। चीफ जस्टिस उन ते चयो त उहे इनफरादी दरख़्वास्तूं न पिया ॿुधनि। पीपल्स पार्टी जे रज़ा रब्बानी दलील ॾिना त डिप्टी स्पीकर जी रूलिंग बदनियती ते ॿधल आहे। बेतमादी वारी रिथ जमा थियण बाद 9 भेरा बदनियती ते ॿधल कदम खयां विया आहिनि। रज़ा रब्बानी जो इहो चवणो त डिप्टी स्पीकर पार्लियामेंट आॾो दस्तावेज़ रखण खां सवाइ रूलिंग ॾिनी। क़ौमी असेंबली जे रूल्स 28 तहत डिप्टी स्पीकर वटि इख़्तियार हुजनि त बि उहो रूलिंग इन बाबति नथो ॾेई सघे। उनजो वधीक इहो पिणु चवणो त डिप्टी स्पीकर जी रूलिंग गैर कानूनी आहे। बेतमादी रिथ वोटिंग खां सवाइ रद्द ई नथी करे सघिजे। रज़ा रब्बानी पंहिंजे दलीलनि में वधीक सुप्रीम कोर्ट आॾो इहो चयो त वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी वारी रिथ दौरान असेंबली नथी टुटी सघे। रिथ खे आइन तहत रद्द नथो करे सघिजे। उहा तॾहिं ख़त्म थी सघे थी जॾहिं जमा कराईंदड़ वापसि वठनि। रज़ा रब्बानी दरख़्वास्त कई त अदालत क़ौमी सलामती कमेटीअ जी गॾिजाणी जा मिनट्स ऐं केबिल तलब करण जो हुकुम पिणु ॾे। नून लीग जे वकील मखदूम अली ख़ान पिणु अॼु दलील ॾिना आहिनि। पार्लियामेंट जी कार्रवाई पढ़ी ॿुधाई ऐं उन में इहो पिणु चयो वियो त अदालत खे स्पीकर जी रूलिंग कलअदम करार ॾेई असेंबलियूं बहाल करण जी दरख़्वास्त कई वञे थी। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस उमरता बंदयाल 31 मार्च जे इजलास जे मिनट जी तब्दील तलब कंदे इहो पिणु चयो त स्पीकर जो वकील नईम बुखारी इजलास जा मिनट पेश करे, जंहिं ते जस्टिस मुनीब रिमार्क्स ॾिना त बेतमादी रिथ जमा कराइण जे तरीक़ेकार ते आइन ख़ामोश आहे। हुनजो चवणो त 1 भेरो 20 सैकड़ो मेंबरनि जी हिमायत सां रिथ पेश थियण बाद स्पीकर जो इख़्तियार नाहे रहंदो। छा स्पीकर रिथ पेश थियण बाद रुगो वोटिंग ई कराए सघे थो? चीफ जस्टिस हुन ते इहो पंहिंजे रिमार्क्स में चयो त बेतमादी रिथ पेश करण जी इजाज़त बाद बहस जो मरहलो ईंदो आहे। छा उन ते बहस थियो आहे?
जस्टिस उमरताब बंदियाल पंहिंजे रिमार्क्स में चयो त सवाल आहे त डिप्टी स्पीकर जी रूलिंग जी आईनी हैसियत कहिड़ी आहे। आइन जा हुकुम रूल्स खां मथां हूंदा आहिनि। जस्टिस एजाजुल अहसन रिमार्क्स में चयो त बेतमादी रिथ पेश थियण वक़्तु 20% मेंबरनि जी मौजूदगीअ जो आख़िर मक़सदु कहिड़ो आहे। जस्टिस जमाल मंदोखेल जो इहो चवणो त असल सवाल डिप्टी स्पीकर जी रूलिंग कानूनी या गैर कानूनी हुजण जो आहे। छा जुडिशियल रिव्यू सां रूलिंग वापसि थी सघे थी। नून लीग जे वकील मखदूम अली ख़ान उन ते अदालत खे ॿुधायो त सुप्रीम कोर्ट जो इख्तियार आहे त उहा रूलिंग वापसि करे। जस्टिस जमाल मंदोखेल उन ते पंहिंजा रिमार्क्स ॾींदे चयो त छा बेतमादी रिथ जी गैर कानूनी अमल जे अदालत जांच करे सघे थी। जंहिं ते मुस्लिम लीग नून जे वकील मखदूम अली ख़ान चयो त बेतमादी रिथ ते गैर कानूनी अमल जी अदालत जांच करे सघे थी। जस्टिस मुनीब इहो पिणु चयो त पार्लियामेंट में नंढी गैर कानूनी हरकत ते अदालत खे मुदाख़लत जो इख्तियार हूंदो आहे। अवां पार्लियामेंट जी कार्रवाई लाइ अदालत जा दरवाज़ा खोले रहिया आहियो। उनजो इहो पिणु चवणो त छा आइन उहो चवे थो त सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट जे हर गैर कानूनी हरकत ते फ़ैसिलो ॾेई सघे थी। जस्टिस मुनीब इहो पिणु पंहिंजे रिमार्क्स में चयो त सुप्रीम कोर्ट पार्लियामानी कार्रवाई या रूलिंग गैर कानूनी ॾियणु शुरू कई त केसनि जा अंबार लॻी वेंदा। जंहिं ते मखदूम अली ख़ान इहो चयो त अदालत प्रीमियर इंटेलिजेंस एजेंसी चीफ खे इन कैमरा ॿुधणी में घुराए ब्रीफिंग वठी सघे थी। चीफ जस्टिस इहो पिणु चयो त अदालत जे पॉलिसी मामला ॾिसण जे लाइ प्रैक्टिस नाहे रही। संदसि लाइ आसान हूंदो त मामले खे कानूनी ऐं आइनी हैसियत में रखियो ऐं परखियो वञे। हुनजो इहो पिणु चवणो त आइन खे रूल्स ज़रिए बेअसर नथो करे सघिजे। बेतमादी रिथ पेश करण जी इजाज़त रूल्स में आहे। वकील आज़म नज़ीर तारड़ इहो पिणु अदालत खे ॿुधायो त एडवोकेट जनरल पंजाब जो मौक़िफ़ बि ॿुधो वञे। 40 मेंबरनि खे मुअतल कंदे वोटिंग रोकण जी कोशिश थी रही आहे। जंहिं ते एडवोकेट जनरल पंजाब खे घुरायो वियो। जंहिं ते उन पारां ॿुधायो वियो त आज़म नज़ीर तारड़ ग़लति बयानी करे रहियो आहे। 3 अप्रैल ते असेंबली इजलास में झेड़ो थियो जंहिं ते इजलास मुलतवी थियो आहे। चीफ जस्टिस चयो त असेंबली जी कार्रवाई जंहिं एजेंडा लाइ घुराई वञे उहा थियणु घुरिजे। जस्टिस उमरताब बंदियाल उन ते इहो चयो त आइन तहत पार्लियामेंट जी कार्रवाई में मुदाख़लत नथी करे सघिजे। माज़ी में अदालतूं गैर आइनी क़दमनि ते पार्लियामानी कार्रवाई में मुदाख़लत कंदियूं रहियूं आहिनि। ॿुधणी दौरान इमरान ख़ान तरफ़ां इम्तियाज़ सिद्दीकी पेश थियो। जंहिं ते जस्टिस जमाल मंदोखेल इहो चयो त इमरान ख़ान वज़ीर आज़म ई नाहे त संदसि नुमाइंदगी कीअं पिया करियो। चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो त निगरान हुकूमत क़ाइमु थियण वारो मामिलो केस सबबि रुकियल आहे। कोशिश आहे त फ़ैसिलो ॿुधायो वञे। अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधाईंदे चयो त नवाज़ शरीफ़ केस में असेंबली टुटी वई ऐं निगरान हुकूमत ठही चुकी हुई। हुन इहो पिणु चयो त नवाज़ शरीफ़ केस में अदालत 1 महीने खां पोइ फ़ैसिलो ॾिनो हो। अटॉर्नी जनरल तौरु हीउ संदसि आख़िरी ऐं अहम केस आहे। सुप्रीम कोर्ट जंहिं बाद केस जी ॿुधणी सुभाणे 11:30 वॻे ताईं मुलतवी करे छॾी आहे। मामिलो सुप्रीम कोर्ट में हलंदड़ आहे। अपोज़िशन हिन वक़्तु मुसलसिल इन ॻाल्हि जो इसरार करे पई, ज़ोर ॾिए पई त जेके सर्विसिस चीफ आहिनि जिन पारां जेका नेशनल सिक्योरिटी कमेटी जी मीटिंग हुई उन बाबति इहो पुछाणो अपोज़िशन करे पई त ॿुधायो वञे त छा वाकई 197 मेंबर जेके असेंबली में हुआ उहे गद्दार हुआ। अगरि न हुआ त पोइ बि सूरत हाल क्लियर थियणु घुरिजे। जेको हिन वक़्तु हुकूमत आइनी बहरान पैदा कयो आहे उन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु ट्रांसमिशन में जॉइन किया है अॻूणा एडवोकेट जनरल सिंध आहिनि, सीनियर कानूनदान मोहतरम जनाब ज़मीर घुमरो साहब। ज़मीर साहब अस्सलाम वालेकुम। सर वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ही जेको मामिलो असांखे आचर वारे ॾिहाड़े नज़र आयो हो उन खां पोइ सीरीज़ में असां ॾिसूं था त कानून जूं ख़िलाफ़ वर्जियूं थियनि थियूं, गैर आइनी क़दम खयां वञनि था। हिन वक़्तु जेका हिकु ॿी डिस्कशन हले पई उहा इहा पई हले त छो त हिन वक़्तु हुकूमत केतिरा ई क़दम खणी चुकी आहे, काबीना तहलील थी चुकी आहे, क़ौमी असेंबली टुटी चुकी आहे ऐं उनखां अलावा निगरान वज़ीर आज़म जे लाइ नालो सुभाणे अनाउंस करणु वञे पई हुकूमत। छा सम्झो पिया त इहो हिन वक़्तु बि मुमकिन आहे त उतां ई मामिलो शुरू थिए जितां ही ख़तमु थियो हो उन स्पीकर जी रूलिंग खां ई इहा पॉसिबिलिटी आहे जेको केस सुप्रीम कोर्ट में हले पियो? हाँ बिल्कुल। वो तो जेके आदर्श आहिनि उहे सब्जेक्ट कोर्ट प्रोसीडिंग्स आहिनि। कोर्ट अॻु में यादि करे छॾियो आहे। उनजे करे उन्हनि जी का अहमियत कोन्हे का। उहो सब्जेक्ट कोर्ट प्रोसीडिंग्स आहिनि ऐं मामिलो हुतां ई शुरू थींदो ऐं जेका स्पीकर जी रूलिंग आहे उनखे कोर्ट जेको आहे सो उनखे इब्तिदा कई वई आहे त उनखे गैर कानूनी करार ॾे ऐं उनखे गैर कानूनी जेकॾहिं करार ॾिनो त ज़ाहिर आहे त प्रोसेस नो कॉन्फिडेंस जो बीहर शुरू थींदो ऐं हीउ जेको अमल आहे असेंबली जी डिज़ोल्यूशन जा उनखां पोइ जेके स्टेज खणी रहियो आहे पंहिंजो प्राइम मिनिस्टर या सदर उन्हनि जी कानूनी का बि हैसियत कोन्हे का। उनजे करे दे आर सब्जेक्ट टू कोर्ट प्रोसीडिंग्स ऐं कोर्ट जूं प्रोसीडिंग्स सुभाणे कोर्ट ऑब्जर्वेशन ॾिनी आहे त सुभाणे असां कंक्लूड कंदासीं। कल सुभाणे ताईं फ़ैसिलो अची वेंदो।
ज़मीर साहब, इन में इहो ॿुधाए जो ज़ाहिरा अॼु बि जेका बहस थी आहे सुप्रीम कोर्ट में जेको ही मामिलो हले पियो उन बाबति हुकूमत मुसलसिल तासुर ॾिए पई स्पीकर जी रूलिंग बाबति उन उहा चैलेंज नथी थी सघे ऐं उन बाबति शयूं नथियूं अची सघनि। इवन अॼु रिमार्क्स में बि जेके कुझु शयूं साम्हूं आयूं आहिनि उन में बि इहो चयो वियो आहे त अगरि इहा शुरूआति थी त पोइ असेंबली जूं केतिरियूं ई शयूं हूंदियूं जिनखे वापसि वरितो वेंदो ऐं जंहिंखे वणंदो ख़ासि तौर ते अपोज़िशन इशारो कयो वियो आहे त उहे अची सुप्रीम कोर्ट में बीहंदा त स्पीकर ही रूलिंग ग़लति ॾिनी आहे या उन बाबति जेको कानून आहे उहो छा थो चवे, उन जी केतिरी पॉसिबिलिटी अव्हांखे नज़र अचे पई? ये रूलिंग जेको आहे प्रोसीजर जे बारे में आहे, ही कॉन्स्टिट्यूशन जे वायलेशन जे बदल रूलिंग आहे। उन जे करे हिन रूलिंग खे जेको आहे कोर्ट में बिल्कुलु चैलेंज करे सघे। सुभाणे जेकॾहिं स्पीकर खे असेंबली जा हद में लंघंदा ऐवान में मां उनखे जेको आहे वोट ॾियण जो हक़ न ॾींदुसि त पोइ छा स्पीकर जी जेको आहे वोट चैलेंज न थींदी? या सुभाणे चए त जेको आहे औरत मेंबर्स खे जेको आहे वोट ॾियण जो हक़ न आहे, ही तो सिधो सौ जेको आहे त माना कंहिं वॾी राज्य जे ख़िलाफ़ को सुभाणे जेको कोर्ट उनजे मक़सदु जेकॾहिं हिनखे लीगल तरह ॾिनो वञे स्पीकर जी रूलिंग जेका कॉन्स्टिट्यूशन जे ख़िलाफ़ आहे उहा बिल्कुलु चैलेंज थी सघे थी। स्पीकर जी रूलिंग जेका इंटरनल पंहिंजो प्रोसीजर जे बारे में उहा चैलेंज न थी सघे। उनजी नेचर जी हूंदी आहे, उनजो एतिरो असर न पवंदो आहे जेको आहे सर्कुलेट कंदो आहे प्रोसेस स्पीकर जेको आहे उनजे करे जेको आहे हीअ रूलिंग जेका आहे उहा कानून जे आइन जे ख़िलाफ़ आहे ऐं हीअ उनजे करे उहो कोर्ट में जेको आहे चैलेंज थी सघे थी। अहिड़ी रूलिंग कोर्ट में चैलेंज थी सघे थी। उनजो पहचान जेको आहे यूनाइट जेको आहे स्पीकर रूलिंग चैलेंज थी सघे। भले स्पीकर जेको आहे मां चए प्राइम मिनिस्टर खे मां जेको आहे ज़मीर साहब, इहो बि ॿुधाए जो जेको ही मामिलो हले पियो ज़ाहिरा मुख़्तलिफ़ जेके कानूनी माहिर हुआ उन्हनि जी इहा राय हुई त उन ॾींहुं को फ़ैसिलो अची वेंदो, पर अॼु 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि। जीअं मां ज़िक्र कयो पंहिंजे इंट्रो में त हुकूमत 6 अप्रैल ताईं अपोज़िशन लीडर खां नालो घुरियो आहे निगरान वज़ीर आज़म जो। अगरि अपोज़िशन लीडर नथो ॾिए उन लाइ बि जेको कानूनी प्रोसीजर फॉलो करणो आहे पार्लियामेंट्री कमेटी जो, उन में बि वाज़िह तौर ते हुकूमत चए पई त पोइ हू पाण ई अनाउंस करे छॾींदा ऐं जेको नालो साम्हूं अचे पियो अॻूणे चीफ जस्टिस जो उन बाबति हुकूमत सोचे पई। अवां छा पिया सम्झो त ही मुकमल तौर ते हिकु पासे असांखे गैर कानूनी क़दम नज़र अचनि पिया ऐं ॿिए पासे खां ॼण त हिकु तरीक़े सां इन्फ्लुएंस करण जी बि हुकूमत कोशिश करे पई? इनजी कहाणी जेको अपोज़िशन सदर लेटर लिखियो आहे, छो त सदर ऐं जेको आहे अपोज़िशन जे लीडर विच में कॉन्स्टिट्यूशन में कंसल्टेशन न थींदी आहे। कंसल्टेशन थींदी आहे प्राइम मिनिस्टर ऐं अपोज़िशन लीडर जे विच में। ऐं प्राइम मिनिस्टर जेको कानूनी हुजे प्राइम मिनिस्टर गैर कानूनी प्राइम मिनिस्टर आहे, उन सां उहो कोर्ट जे आर्डर सां जेको आहे इहे सभु मामला जेको आहे सीधा थी वेंदा। कोर्ट न जेको आहे ज़ाहिर फाइंडिंग थींदी। उनजे करे ही जेको ख़त लिखनि था उहो कोर्ट असरअंदाज़ करण जे लाइ लिखनि था ऐं उनजी का बि कानूनी हैसियत कोन्हे का। जेको आहे सदर जेको ख़त लिखे थो सदर खे कंसल्टेशन करणी कोन्हे। आइन में कंसल्टेशन प्राइम मिनिस्टर एंड दी लीडर ऑफ अपोज़िशन त उनजी हैसियत कहिड़ी आहे, उनजी का बि हैसियत कोन्हे। इहो कानूनी अमल आहे, गैर आइनी अमल आहे जेको सदर करे थो उहो लिखी कोन थो सघे। ऐं पाण गैर आइनी कमु कयो आहे जेको आहे उन एडवाइस जंहिं प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस जेको आहे पेंडिंग हुई उनजे एडवाइस ते उन जेको आहे अमल कयो आहे उहो ख़ुदि गैर आइनी अमल आहे। तमामु जेको आहे कोर्ट जे फ़ैसिले सां जेको आहे वाज़िह थी वेंदा ऐं इन्हनि जी का बि हैसियत कोन्हे का। जी शकील साहब, ज़मीर साहब जीअं असांखे सॼी सूरत हाल ॿुधाए पियो, असां ॾिसूं पिया तकड़ा क़दम जेके हुकूमत पारां खयां पिया वञनि, ज़ाहिरा प्रेशराइज़ थियण जी कोशिशि कई पई वञे। पहिरें ॾींहं ते फवाद चौधरी इहो ॿुधायो त हीउ मामिलो सुप्रीम कोर्ट में नथो अची सघे छो त स्पीकर जी रूलिंग आहे। पोइ असां ॾिसूं पिया मुसलसिल तकड़ा क़दम खयां पिया वञनि। अवां छा पिया सम्झो त ज़ाहिरा जेको हीउ कानूनी ऐं आइनी मामिलो आहे हुकूमत जी कोशिशि आहे त मामिलो चूंडुनि तरफ़ ई वञे ऐं जेको इन्फ्लुएंस हिन वक़्त ताईं हुकूमत करे पई, अव्हां खे न पियो लॻे त इन मामले जी उतां ई शुरूआति थी सघे थी ऐं कानूनी तौर ते थियण बि ईअं घुरिजे त जीअं हमेशह जे लाइ हिकु मिसाल क़ाइमु थी सघे? बिल्कुलु ज़मीर साहब सही चयो त असां कॉन्स्टिट्यूशन खे असांखे फॉलो करणो पवंदो। ही सीरीज़ में जेके अनकॉन्स्टिट्यूशनल जेके क़दम खयां विया आहिनि, पहिरें डिप्टी स्पीकर खयो ऐं डिप्टी स्पीकर खां पोइ वज़ीर आज़म अनकॉन्स्टिट्यूशनली जेके असेंबली टोड़ण जी एडवाइस मोकिली प्रेसिडेंट ॾे, उन खां बाद में टियों अमल प्रेसिडेंट
गैर आइनी अमल कयो ऐं उन खां बाद में जेके ही नोटिफिकेशन थिया आहिनि इलेक्शन कमीशन ॾे मामिलो वियो आहे निगरान जेको वज़ीर आज़म जी मुक़ररी बाबति इहे सीरीज़ में सभु अनकॉन्स्टिट्यूशनल आहिनि छाकाणि जिन जो बेस जेको आहे उहो उतां शुरू थियो डिप्टी स्पीकर जेका रूलिंग ॾिनी ऐं कानूनी ऐं आइनी तौर ते जेकॾहिं बेएतमादी जी रिथ ले थी चुकी आहे त उनजो प्रोसीजर इहो आहे त उनजो प्रोसीजर उहो वोटिंग कराइणु आहे जेकॾहिं वोटिंग नथी कराई वञे अपोज़िशन खे नथो ॿुधो वञे ऐं हीअ जेका इलीगल ऐं अनकॉन्स्टिट्यूशनल रूलिंग ॾिनी वई आहे त मां सम्झां थो त सभिनी जूं नज़रूं जेके आहिनि उहे सुप्रीम कोर्ट जी जजमेंट ते आहिनि ऐं उहो वापसि उतां ई प्रोसीजर खे जेको आहे उहो शुरू करिणो पवंदो ऐं उन खां बाद में ज़ाहिर आहे नंबर ऑफ गेम जेको आहे ख़ुदि इमरान ख़ान जेको आहे इहो चवंदो रहियो त बैन अवी साज़िश आहे हुनजी हुकूमत ख़तमु करण जी पाण उन बैन अवी साज़िश खे हथी ॾींदे हुन पंहिंजी जेका असेंबली आहे उहा टोड़े छॾी त ख़ुदि हू पाण मुर्तकिब थियो आहे ॿियो जेको अपोज़िशन डिमांड कई आहे जॉइंट अपोज़िशन सलामती जेका कमेटी आहे सिक्योरिटी जे हवाले सां उन में जेकॾहिं उन्हनि खे बाग़ी करार ॾिनो वियो आहे ख़त जे हवाले सां त उन में वज़ाहत घुरी वई आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं DG ISI खां ही मामूली ॻाल्हि कोन्हे ऐं हिन वक़्तु अहिड़े क़िस्म जी जेका एक्सरसाइज़ कई पई वञे अनकॉन्स्टिट्यूशनल तव्हां अॼु ॾिठो हेयरिंग में जीअं पाण पहिरें बि डिस्कस कयोसीं ऐं ज़मीर साहब बि अनकॉन्स्टिट्यूशनल जेके ॿुधायो आहे त उनजो हल कहिड़ो आहे ऐं रस्तो कहिड़ो आहे त एडवोकेट जनरल के चीफ जस्टिस उनखां ॿुधे थो पंजाब जी सूरत हाल अपडेट छा आहे हू 11:30 वॻे चए थो प्राइम मिनिस्टर लाहौर में पहुचे थो ऐं 16 अप्रैल ताईं पंजाब जी असेंबली जेको आहे उहो मुलतवी कई वञे थी त मुसलसल सीरीज़ में अनकॉन्स्टिट्यूशनल जेके क़दम खया वञनि था उन सां पाण पहिरें डिस्कस करे चुका आहियूं त हिकिड़ो ई ऑप्शन आहे त कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो कयो वञे कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो कंदा त हीअ क्राइसिस मां निकिरी सघंदा न त पॉलिटिकल अनस्टेबिलिटी जे करे इकोनॉमिकल क्राइसिस अञा वधंदो जियो पॉलिटिकल इंटरनेशनल सूरत हाल जेको आहे असां अफोर्ड नथा करे सघूं असांजी पंहिंजी इकोनॉमी कोन्हे सूरत हाल हिन वक़्तु अहिड़ी आहे IMF जे करे डॉलर किथे पहुतो आहे बिल्कुलु बिल्कुलु मां दुरुस्त पिया ज़मीर साहब इहो ॿुधाइजो जेका हिन वक़्तु असां सूरत हाल ॾिसूं पिया हुकूमत इहा कोशिशि मुसलसिल करे पई त मामिलो डिले थी सघे अॼु बि जेका ॿुधणी थी आहे उन में बि हिकु दरख़्वास्त अहिड़ी साम्हूं आई त अॻूणे अमरीकी सफ़ीर खे बि घुरायो वञे ऐं जंहिं सफ़ीर जो ज़िक्र आहे हुनखे बि अदालत में घुरायो वञे हुकूमत बार बार इहो चवे पई नेशनल सिक्योरिटी कमेटी जा मिनट्स अगरि घुरिया वेंदा त उहे बि हुकूमत वठी सघे थी त उन में जेको असां हिकु पासे इहा सूरत हाल ॾिसूं पिया 3 ॾींहं थी चुका आहिनि ऐं सुभाणे इम्कान आहे त फ़ैसिलो अची वञे इन में जेको डिले थिए पियो छा मां सम्झो पिया त उन जो रीज़न बि इहो ई आहे छो त हुकूमत इन खे डिले करणु चाहे पई या अदालत चाहे त उन वक़्तु फ़ैसिलो अची सघे थो ऐं मामले खे घटि में घटि स्टे ताईं रखी सघे थो त अॻिते मामिलो न वधे या जीअं वज़ीर आज़म जे हवाले सां निगरान सेटअप जे लाइ हुकूमत कोशिशि करे पई त उन बाबति बि अदालत फ़ैसिलो ॾेई सघे थी बिल्कुलु सुभाणे ताईं ॻाल्हि जेको आहे सो क्लियर थी वेंदी ऐं पंहिंजो शकील चयो त हीअ कंटिन्यूअसली हिकिड़ी सीरीज़ आहे हिकिड़े महीने खां वठी कंटिन्यूअसली सीरीज़ थी हले ऐं त माना हिकिड़ो नो कॉन्फिडेंस मोशन हिकिड़ी सिंपल जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशनल एक्सरसाइज़ आहे उहा महीने में 10 दफ़ा वेठी सघे थी उहो अपोज़िशन जो जेको आहे सो अख़्तियार आहे त उहो कॾहिं बि जेको आहे सो वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ जेको आहे सो नो कॉन्फिडेंस जी मोशन आणनि ऐं उन प्रोसेस खे जेको आहे सो ॿिए तरीक़े सां त हिन में साज़िश आहे हिन में इहा उनखे जेको आहे सो नाकाम करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कया विया फ्रॉम द डे वन पहिरियों त डिले कई वई 14 ॾींहनि में इजलास में घुरायो वियो उनखां पोइ जेको आहे 31 मार्च ते रखियो वियो वरी आख़िरी ॾींहं ते रखियो वियो माना 7 ॾींहनि जे अंदरि जेको हुनखे कराइणी आहे इजलास कराइण खां पोइ आख़िरी ॾींहं ते अप्रैल ते रखियो वियो उन ते जेको आहे कहिड़ा आहिनि रूलिंग थी वई उनखां पोइ तव्हां पंजाब जी सूरत हाल थी आहे त पंजाब में जेको आहे सो गवर्नमेंट खे जॾहिं अचरत न आहे त उहा जेको आहे सो चीफ मिनिस्टर जी इलेक्शन जेको आहे सो कराइणु नथी चाहे ऐं उन करे जेको आहे सो मुख़्तलिफ़ बहाना करे उतां भॼी वई ऐं हाणे अॼु जेको आहे सो एडवोकेट जनरल पंजाब जेको आहे सो अंडरटेकिंग सुप्रीम कोर्ट ते आइन मुताबिक़ असां इलेक्शन कराईंदासीं चीफ मिनिस्टर जी ऐं अॼु ई इजलास जेको आहे सो 16 तारीख़ ताईं मुलतवी थियो वियो तव्हां ॾिसो था त हीअ कंटिन्यूअसली हिकु महीने खां मुल्क खे हिकिड़ी अज़ाब में रखियो वियो आहे उन सां मुल्क जी मार्च जी जेका इकनॉमी खोटी पई वञे डॉलर मथे ते चढ़ंदो वञे अनसर्टेनिटी में जेको आहे सो सॼो मुल्क परेशान आहे रुॻो अनकॉन्स्टिट्यूशनल एक्ट त हिकिड़ो माण्हू चए थो त मां जेको आहे सो वज़ीर आज़म रहंदुसि ऐं मुंहिंजे टर्म्स ते जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन खे इम्प्लीमेंट कयो वञे माना कॉन्स्टिट्यूशन मुंहिंजे अॻियां का बि हैसियत कोन थो रखे अहिड़ी जेको आहे सो कंडक्ट खे जेको आहे सुप्रीम कोर्ट या मुल्क जा जेके इदारा आहिनि उहे उनखे अलो कंदा
ऐं पॉलिटिकल पार्टीज़ जेको आहे सो मुल्क जो आवाम जेको आहे सो सख़्तु गुस्से में आहे त हीउ मुल्क में थिए छा पियो। जेकॾहिं जेको आहे सो मुल्क खे कॉन्स्टिट्यूशन खां सवाइ हलाइणो आहे पोइ त ठीकु आहे, पंहिंजो उहो सिविलियन या जेको आहे सो पंहिंजो मिलिट्री मार्शल हुजे उनखां क्लियरली जेको आहे सो डिक्लेयर कयो वञे त मुल्क में कॉन्स्टिट्यूशन न हूंदो। कॉन्स्टिट्यूशन न हूंदो त फेडरेशन में न हूंदी, छो त फेडरेशन कॉन्स्टिट्यूशन तहत हूंदी आहे ऐं कॉन्स्टिट्यूशन खां सवाइ का फेडरेशन नथी हली सघे, छो त हुन में सूबनि जा राइट्स आहिनि। गुज़िरियल 2 इलेक्शन्स में जेको आहे सो धांधली करे हिकु सूबे मां वज़ीर आज़म आंदो त नंढा सूबा छा कंदा, उहे उन्हनि जी हैसियत कहिड़ी, उन्हनि जा पॉलिटिकल राइट्स मुतासिर थिया आहिनि। गुज़िरियल जेको आहे सो तव्हां ॾिसो त 10 सालनि खां नंढनि सूबनि जा पॉलिटिकल राइट्स आहिनि, जेके डेमोक्रेटिक राइट्स आहिनि, उहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि, उनजा फंडामेंटल राइट्स मुतासिर थिया आहिनि। उन वटि इलाही जेको आहे सो मसइला थी विया आहिनि। पर ज़मीर साहब हिकु ॿियो मामिलो बि पाण अॻु डिस्कस करे चुका आहियूं त नज़रिए ज़रूरत तहत बि असांखे फ़ैसिला मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदे नज़र आया आहिनि। हिन वक़्तु बि ज़ाहिरा हिक राय इहा बि मौजूदु आहे त को विचो रस्तो कढियो वेंदो। माज़ी बि पाकिस्तान में इन क़िस्म जो रहियो आहे। तव्हां छा पिया सम्झो इन जी बुनियादी तौर ते कारण कहिड़ो थी सघे थो जो असां ॾिसंदा आहियूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ा फ़ैसिला आया आहिनि जंहिंमें शयुनि खे मैनेज बि कयो वेंदो आहे, उन जो अव्हांखे कारण कहिड़ो नज़र अचे पियो? न, मां नथो सम्झां छो त सुप्रीम कोर्ट जेको आहे सो वेझराई में या 2009 में सिंध हाई कोर्ट भारत केस में वॾो फ़ैसिलो ॾिनो त असां नज़र ज़रूरत खे जेको आहे सो दफ़न करे छॾियो आहे। हुन खां पोइ एनआरओ केस में बि साॻियो ई फ़ैसिलो आयो जेको 6 जून ते जेको आहे सो पंहिंजो जनरल मुशर्रफ जेका इमरजेंसी हुई उन में बि जेको आहे साॻियो फ़ैसिलो आयो त असां नज़र ज़रूरत खे हमेशह लाइ दफ़न करे छॾियो आहे। हाणे जेकॾहिं नज़र ज़रूरत खे इहो जेको आहे सो लाइट कयो थो वञे, सॼो मुल्क जेको आहे सो हिन जे ख़िलाफ़ थी बीहंदो ऐं हीउ को सवलो मामिलो न आहे त तव्हां जेको आहे सो ऑब्वियसली हिकिड़ो जेको कॉन्स्टिट्यूशनल इशू आहे उन में जेको आहे सो धांधली करे ऐं चओ त जेको आहे सो असेंबली डिज़ॉल्व कयो, जेको वज़ीर आज़म जंहिंजे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस आहे असेंबली डिज़ॉल्व करे अंदर कॉन्स्टिट्यूशन रहंदो ई न, पोइ त हीउ जेको आहे सो सिविलियन पंहिंजो कू थी वेंदो, कू वांदो वियो आहे हिकिड़ो त जेको आहे सो हिकिड़ी पंहिंजो गवर्नमेंट जंहिंखे कॉन्फिडेंस न आहे हाउस जो उहा कंटिन्यू थी करे हली ताईं मुख़्तलिफ़ बहाननि सां, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ऐं मुख़्तलिफ़ स्कीमनि सां त असां इख़्तिलाफ़ लहंदासीं ऐं जेकॾहिं इख़्तिलाफ़ लहंदासीं त उहो असां पंहिंजे तरफ़ से लहंदासीं। हीअ कॉन्स्टिट्यूशन जी संगीन वायोलेशन आहे। इन ते मुंहिंजे ख्याल में आर्टिकल 6 लॻे थो ऐं आर्टिकल 6 जी इनवोकेशन थियणी घुरिजे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी ज़मीर घुमरो साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। पाण प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं, वक़्तु नंढे ब्रेक जो असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में ब्रेक खां अॻु पाण ज़िक्र करे रहिया हुआसीं जेके हिन वक़्तु गैर क़ानूनी क़दम खयां पिया वञनि। बदर समेजो साहब बि असांखे हिन वक़्तु जॉइन कियो आहे। बदर साहब वॾी महिरबानी अव्हांजी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ज़ाहिरा जेका सूरत हाल असांखे हिन वक़्तु नज़र अचे पई, जेको नैरेटिव खणी इमरान ख़ान अॻिते हले पियो, जेके सीरीज़ में वायलेशन थियनि पियूं आइन जूं, उहे वाज़ तौर ते नज़र अचनि पियूं, पर ॿिए पासे असां ॾिसूं पिया कोशिशि आहे हुकूमत जी त कंहिं न कंहिं तरीक़े सां मामलो इलेक्शन्स तरफ़ वञे। अव्हां कीअं पिया ॾिसो सॼी सूरत हाल खे? थैंक यू साईं। पहिरीं ॻाल्हि इहा त ख़ासि करे जेकी पीटीआई आहे उनजो हिकिड़ो मिज़ाज रहियो आहे, जेकॾहिं तव्हां हुकूमत खां पहिरियां जेकॾहिं हुनखे ॾिसो त घणे भाङे उहा ट्रेंड सेटर क़िस्म जी जमायत रही आहे। उनखे कंहिं ज़माने में चवंदा सोशल मीडिया पार्टी आहे ऐं मुख़्तलिफ़ हुनजा ट्विटर ते, फेसबुक ते या इन सोशल मीडिया ते ट्रेंड सेट कंदा रहिया। मूंखां हिकिड़ो जलसो बि थींदो आहे त हुनजे लाइ बि हिकिड़ो ट्रेंड थी वेंदो आहे, यूएसए में इमरान ख़ान जो जलसो या नया पाकिस्तान जो ट्रेंड। हींअर वरी जॾहिं हीउ अमल थियो आहे त ॾिसो पाकिस्तान में कॉन्स्टिट्यूशनल जी वायलेशन पहिरियों दफ़ो न थी आहे। यानी उहो मौलवी तमीज़ुद्दीन जे महिल पहिरियों असेंबली गुलाम मोहम्मद ई तोड़ी हुई त उहो चवंदा रक्शे में बुरको पाए वञी कोर्ट पहुतो ऐं कोर्ट हुनखे चयो भाई नज़रिया ज़रूरत इहो थियो आहे। तो पाकिस्तान में आइन जी वायलेशन पहिरियों दफ़ो न थी आहे ऐं न की को आइन जी वायलेशन खे पहिरियों दफ़ो क़बूल कयो वियो आहे। काफ़ी दफ़ा हिन दफ़े त ख़बर न आहे छा पियो थिए, पर काफ़ी दफ़ा इहो थियो आहे त हुनखे क़बूल बि कयो आहे। भई इहो आहे त भले इलेक्शन थिए। दिस इज़ द फर्स्ट टाइम साईं जेको मां ज़रूरु मेंशन थो करणु चाहियां त आम माण्हू इन अमल ते ख़ुशि थियो आहे। हिन खां पहिरियां ईअं हूंदो त आम माण्हू रजेदा हूंदो,
आम माण्हुनि जी राय इहा हूंदी त इहो तमामु ग़लति पियो थिए। पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे ऐं इन में सोशल मीडिया जो तमामु वॾो कमाल आहे त अहिड़ो ट्रेंड ठाहिण जी कोशिशि कई आहे एज़ इहो जो जंहिं बि कमाल कयो आहे वॾो जहाज़ थियो आहे। ऐं पर हिकु जेकी मिस्टेक मुंहिंजी नज़र में पीटीआई खां हिन दफ़े थी आहे, पीटीआई हिकिड़े नंढड़े अमल खे नो कॉन्फिडेंस हिकिड़ो अहिड़ो मामिलो आहे जेको शायदि ज़िंदगीअ खां पोइ कंहिंखे यादि बि न रहे आहे, जेको बि जो नतीजो निकिरे आहे ईअं ई थिए आहे त हुकूमत ख़तमु थिए आहे ऐं वरी उहो इलेक्शन जे बोर्ड में वञे आहे। उनजी जॻह ते हुन हेॾो वॾो क़दम खयो ऐं आइन जी वायलेशन कई ऐं हिकिड़े अहिड़े जेको हुन प्रीटेक्स्ट ॾिनो आहे, जेको हुन रीज़न ॾिनो आहे त छो थो मां कयां, हुनखे शायदि हू मुंहिंजी नज़र में तमामु इमेच्योर पॉलिटिशियन आहे जो हुन इन ॻाल्हि खे एॾे मुश्किल तरह जे नैरेटिव खे अॻिते खणी आयो आहे। मां ईअं सम्झां थो त इहा हुनखे ख़बर बि न आहे त हुन ख़ुदि जेको आहे उहो मुल्क जी फॉरेन पॉलिसी खे केॾो मुश्किल हालात में ज़ाहिर आहे उहो बिल्कुलु 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 दुरुस्त पिया चयो। शकील साहब, जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई, जेको ज़िक्र कयो समेजो साहब, ट्रेंड सेटर, ज़ाहिर आहे असांखे पीटीआई उन तरह जी जमात नज़र आई आहे, पर हिकु जेको ॿियो मामिलो आम माण्हुनि ताईं जेको ज़ाहिर आहे हिन मुल्क जी तारीख़ में थियो आहे, मज़हब जो कार्ड जहिड़े तरीक़े सां इस्तेमालु थियो आहे या एंटी अमेरिकन नैरेटिव ॾियण जी जेके मुख़्तलिफ़ मज़हबी पार्टियूं आहिनि उहे कोशिशि कंदियूं आहिनि त उहो गहरो असर बि रखंदियूं आहिनि। इन खां हटी करे त जेको ही सॼो मामिलो आहे, ज़ाहिर आहे उहो इन में को बि शक न आहे गैर क़ानूनी गैर आइनी क़दम खंयो पियो वञे, इन सां सिधो सो मुल्क खे नुक़सानु थींदो, पर उहो छा मां सम्झो पिया त माण्हुनि जे ज़हननि में इमरान ख़ान असरु कयो आहे, करप्शन हुजे, हुनजी हुकूमती नाअहलियूं हुजनि, जेका असांखे मुआशी सूरत हाल नज़र आई, उन खां हटी करे मामिलो हाणे इन तरफ़ वियो आहे, या मां सम्झो पिया त छो त हिन वक़्तु इस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट न आहे रही, जेका बज़ाहिर नैरेटिव ॾियण जी कोशिशि कई पई वञे, हिन वक़्तु ताईं सूरत हाल क्लियर आहे, उहो फ़ैसिलो बि सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ क्लियर थींदो, त उन खां पोइ इहो नैरेटिव बि वधीक न हली सघंदो पीटीआई जे लाइ, इमरान ख़ान जे लाइ। बिल्कुलु, मज़हब जो जेसिताईं कार्ड आहे त पब्लिक सेंटीमेंट्स खे कीअं इस्तेमालु कजे ऐं उनजो कीअं फ़ाइदो खणिजे, उन में बदर साहब सही चयो त ही पार्टी जेका हिकिड़ी ट्रेंड सेटर सोशल मीडिया जे हवाले सां रही आहे। 70-74 सालनि में जंहिं मुल्क जे अंदरि स्टेट रिलीजन तौरु मज़हब खे ग़लति इस्तेमालु कयो हुजे, 35 साल त पाण सिधा सवां मार्शलाउनि जा ॻणियूं था। उन खां पोइ जेको कंट्रोल्ड हाइब्रिड डेमोक्रेटिक सिस्टम आयो आहे, उन जे अंदरि बि इन क़िस्म जी एक्सरसाइज़ थींदी रही आहे। कंहिं बि जमहूरी जेका डेमोक्रेटिक गवर्नमेंट आहे उनखे हलणु न ॾिनो वियो आहे। जेकॾहिं उन्हनि पंहिंजा 5 साल पूरा बि कया आहिनि त तव्हां ॾिठो त प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो पंहिंजो आइनी मुदो पूरो न करे सघियो आहे। त हिन वक़्तु जेके अनकॉन्स्टिट्यूशनल इमरान ख़ान क़दम खया आहिनि, जेकॾहिं इमरान ख़ान जे लाइ जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो करे हा ऐं जेके चए पियो त बाग़ी मेंबर आहिनि ऐं उहे 20 आहिनि, 22 बाग़ी मेंबर आहिनि, फॉलो करे आहे कॉन्स्टिट्यूशन खे, त अञा मां सम्झां थो त उनखे पब्लिक जी सैम्पैथी मिले आहे। पर जेको हीउ अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, तव्हां इहो ॾिसजो त भली सिविलियन डिक्टेटरशिप लागू कई वञे मुल्क जे अंदरि, अनकॉन्स्टिट्यूशनली जेको आहे हिन खे सपोर्ट किथां मिले, कंहिं बि पोयां जेको हिन जे को सपोर्ट कंदड़ हुजे किथां बि, पर इहो लॉन्ग रन में नथो हली सघे। मां ॾिसां थो जेकॾहिं इहो डिले टैक्टिस इस्तेमालु कयो वञे थो, किथे न किथे को प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट गैर आइनी तरीक़े सां जेकॾहिं उहा मुल्क जे मथां लागू कई वञे थी, त उन सां पॉलिटिकल मोमेंटम उथंदो। उनमें पीपल्स पार्टी, PML, N, JUI, PDM में शामिल जमायतूं, सिविल सोसाइटी, वकीलनि जूं तंज़ीमूं, तव्हां ॾिसजो त उनमें सभु जेके आहिनि उहे ई तकिड़ो कोन थींदो, पर स्लोली ग्रेजुअली उहो हिते पॉलिटिकल मोमेंटम ठहंदो। पर सभ खां वधीक जेको उनजो नुक़सानु थींदो जेकॾहिं इन क़िस्म जी प्रैक्टिस जी, उहो मुल्क जो नुक़सानु ज़ाहिरी तौर ते ऐं हिन वक़्तु IMF opposition सां मामलो ॾिठो त डॉलर जेको आहे कीअं मथे वियो, इन जे करे ख़ामोश आहे, तव्हांजी पंहिंजी इकोनॉमी कोन्हे, सियासी अनस्टेबिलिटी जे करे जेको आहे इकोनॉमिकल क्राइसिस थींदो, आइनी बहरान वधंदो। ऐं हीअ जेका शइ इन मुल्क में खेॾी पई वञे, जेको रूस सां मामला आहिनि, चीन सां उहो नुक़सानु ॾींदी। एग्ज़ैक्टली जेका सूरत हाल असां ॾिसूं पिया, बदर साहब, ज़ाहिरा जीअं मां ज़िक्र कयो ट्रेंड सेटर जे हवाले सां, असां ॾिसूं पिया तक़रीबन 2 सालनि खां ज़ाहिर सोशल मीडिया ते इन क़िस्म जा ट्रेंड्स बि हलंदा रहिया आहिनि त मुल्क में प्रेसिडेंशियल फॉर्म
जे तहत का गवर्नमेंट अचणु घुरिजे ऐं उन तहत मामला अॻिते हलणु घुरिजनि। हिन वक़्तु बि इहो बहस बि हिकु तासुर बि मिले पियो मुसलसिल त इमरान ख़ान खे रीलॉन्च कयो वियो आहे ऐं इहा जेका रीलॉन्चिंग हूंदी जंहिंमें ज़ाहिरा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इस्तेमालु थींदी, जंहिंमें मुल्क जूं ॿियूं सभु सियासी पार्टियूं हिकु पासे हूंदियूं, PTI हिकु पासे हूंदी, काफ लीग जा कुझु मेंबर उन सां गॾु हूंदा। उन रीलॉन्चिंग जो असल मक़सदु ऐं उन खां वधीक मेजॉरिटी खणी ही PTI ईंदी, असल मक़सदु प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट आहे। अवां सम्झो पिया त इहो जेको तासुर ॾिनो पियो वञे या जेका हिन वक़्तु सूरत हाल पैदा थी आहे उन पुठियां को न को धड़ो ज़रूरु आहे, का न का ताक़त ज़रूरु आहे इमरान ख़ान जे पुठियां, ऐं उहा केतिरी ख़तरनाक हिन मुल्क जे लाइ थी सघे थी? जीअं त फॉरेन पॉलिसी जो असां ज़िक्र कयोसीं, असल में तव्हांखे यादि हूंदो जेकॾहिं ट्रम्प जो जेको आहे एरा आहे उन में 4 साल इहो बहस थींदो रहियो त प्यूटिन इन्वॉल्व आहे ट्रम्प खे खटाइण में, हिन तरह जा बहस थींदा रहिया अमेरिका में। ऐं त उन में कंहिं विच ते ईअं बि चयो त जेकॾहिं प्यूटिन खटायो आहे ट्रम्प खे त बर्नी सैंडर्स जो जेको पॉलिटिकल कैरियर आहे उनखे बाइडन धपायो आहे। तो इन तरह जा इलेक्शन में एलिगेशन या प्लस कंहिं हद ताईं मुमकिन आहे हुजे बि सयूं ईअं कयो वियो हुजे। हिन दफ़े तव्हां ॾिसो जंहिं अंदाज़ सां रशियन ही ॾिनो आहे, बयान ॾिनो आहे ऐं जंहिं यकीनन माण्हुनि खे हैरान करे छॾियो आहे। हाणे मामिलो इहो आहे त तव्हां जेकॾहिं ओपनली ॾिसो इमेच्योर ऐं मेच्योर जेको एम्बेसडर आहे, हाणे डोनाल्ड लू खां कंहिं जॻह ते जॾहिं इहो सुवाल कयो अथऊं त उनखे इवेड कयो आहे जवाबु ॾियण खां। त माण्हू वेठा जेकॾहिं तव्हां डॉन में आहिनि में जेके माण्हू कमेंट्स ॾींदा आहिनि तव्हां ॾिसंदव तव्हांखे हैरानगी जे पक लू कूड़ थो ॻाल्हाए न, तंहिंजे करे त लवाए वियो आहे न, इमरान ख़ान सही पियो चवे। अबा एम्बेसडर जेके बि हूंदा आहिनि उहे रोड ते विच ते वेही इन तरह जा जेके बि मुल्की मामलनि जा जेके डिस्कशन हूंदा आहिनि या इवन जेके ख़तो किताब हूंदी आहे उनखे ओपन न ॻाल्हाइबो आहे। ही त इमेच्योर माण्हू आहे, हिन जो को बि पॉलिटिक्स में कंहिं बि क़िस्म जी का बि तरबियत न आहे, न हिन जो को उस्ताद आहे जे विच ते वेही हिकिड़ो ख़त हिलाए। मतिलबु छा, हिकिड़े इहो अञा एस्टेब्लिश बि न करे सघियो आहे ऐं इन सतह ते नाला खणण ईअं थींदो आहे छा? जेकॾहिं तव्हां ईअं कंदव त ईअं सम्झो त रूस हुजे या कहिड़ो बि मुल्क हुजे उहो हिनखे मिसयूज़ कंदो। हिन वक़्तु पाकिस्तान जी पोज़ीशन खे एतिरो त मां ईअं सम्झां थो त हिन माण्हू जे नैरेटिव खे हिकदमि बंदि करणु खपे। जेके बि सरकारियूं कुवतूं आहिनि चाहे कहिड़ो, हिनखे इहा ख़बर न आहे त हे पंहिंजे जहिड़े लाइ छेलो कोई रहियो आहे। हे माण्हू पंहिंजे नंढड़े मुफ़ाद लाइ वज़ारत मां छा थींदी आहे साईं, ईंदी वेंदी रहंदी आहे। माण्हू इलेक्शन में ईंदो आहे, इलेक्शन में हलियो वेंदो आहे, छा आहे पोइ मिसाल चुंदरीगर बि आई चुंदरीगर बि पाकिस्तान जो वज़ीर आज़म कुझु ॾींहं लाइ सो वटि इन हिकिड़ी कुर्सी मामूली कुर्सी लाइ इक़्तिदारी कुर्सी लाइ इन तरह जी गैर ज़िम्मेदाराना हरकतूं हिन कयूं आहिनि ऐं उनखे वेही माण्हू उहे माण्हू अञा वधीक गैर ज़िम्मेदारनि जेके माण्हू वेही इन तरह जा ट्रेंड हलाइण जी कोशिशि था कनि त पाकिस्तान ने जवाब दे दिया, पाकिस्तान ने यूं ईअं न थींदो आहे, जवाब बि ॾिबा आहिनि सभई बि ईअं न ॾिबा आहिनि। तो मां ईअं सम्झां थो त जेकॾहिं हिन तरह जे माण्हू खे अॻे प्रमोट करे ऐं ठीकु आहे असां ईअं नथा चऊं त ॿियूं जेके जमायतियूं आहिनि ॿियूं धुरियूं आहिनि उन्हनि ते जेके इल्ज़ाम आहिनि करप्शन जा या अहिड़े टाइप जा, नो डाउट, पर ही मामलो इंतहाई अहम आहे जेको अवां पॉइंट उथारियो आहे। शकील साहब इहो ॿुधाइजो, ज़ाहिरा जेको ॿुधायो बदर साहब त जेरे जे लाइ सॼो छेलो कोहे पियो ऐं बिल्कुलु अहिड़ी सूरत हाल नज़र अचे पई। जेके ही ग़लतियूं थियनि पियूं, मिसयूज़ हिन वक़्तु थिए पियो ऐं सिर्फ़ु हिकिड़े नंढे मफ़ाद जे लाइ एॾो वॾो जेको हिकु नैरेटिव ठाहिण जी कोशिशि कई पई वञे, उन में अव्हांखे इहो लॻे पियो भले खणी उहो नैरेटिव हिन वक़्तु PTI ठाहे पई, उनजी जीअं ॿुधायो समेज साहब त कुझु धुरियूं उनजी सपोर्ट बि कनि थियूं, असांखे बाज़ाब्ता तौर ते उहे सभु शयूं नज़र बि अचनि थियूं त उहो लॉन्ग टर्म हली बि सघंदो या ज़ाहिरा जेके एलिगेशन्स इमरान ख़ान जी पार्टी ते आहिनि शयूं साम्हूं अचनि पियूं, इहे आहिस्ते आहिस्ते शयूं खिसकाईंदे वञी मामिलो एसि ताईं पहुचंदो जो किथे नालो निशानी न हूंदो PTI जो? बदर साहब सही एनालाइज़ कयो त इन क़िस्म जा गैर ज़िम्मेवारी जा जेके स्टेटमेंट आहिनि ऐं उहे स्टेटमेंट को अपोज़िशन लीडर कोन थो ॾिए, उहो प्राइम मिनिस्टर जी ऑफिस में वेठल प्राइम मिनिस्टर जॾहिं PTV ते तकरीर करे ॾिए थो या जलसे में इन क़िस्म जो कोट करे थो पियो, ख़त खे कोट करे थो, यूरोपीय यूनियन, अमेरिका,
रूस जी ॻाल्हि करे थो पियो त उहो इंतिहाई ख़तरनाक आहे। सुफ़ारती फोरमनि जा पंहिंजा हिकिड़ा थींदा आहिनि, उहे ईअं बदर साहिबु सही चयो त आम तौर ते ईअं इस्तेमालु न थींदा आहिनि। इहो ख़तरनाक हूंदो ख़ासि तौर ते पाकिस्तान जहिड़े मुल्क जे लाइ जंहिं को अॻु में इकनॉमिकल वर्स्ट कंडीशन मां गुज़रे पियो। पॉलिटिकली हिते अनस्टेबिलिटी आहे, कंट्रोल्ड जेको हाइब्रिड सिस्टम आहे उहो एक्सपोज़ थी चुको आहे। त मां सम्झां थो त इमरान ख़ान खे कॉर्नर करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, हिकिड़ो ई ऑप्शन आहे जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो कयो वञे। ऐं उहो कॉन्स्टिट्यूशन खे केरु जेको आहे उन ते अमल कराए सघे थो पियो, उहा सुप्रीम कोर्ट करे सघे थी। त आइन जी तशरीह करणु खपे त जेको डिप्टी स्पीकर अनकॉन्स्टिट्यूशनल जेको आहे स्टेप खयो आहे, उन खां पोइ ॾिसूं था असां सीरीज़ जे अंदरि अनकॉन्स्टिट्यूशनल, पोइ प्राइम मिनिस्टर, उन खां बाद में प्रेसिडेंट, उन खां बाद में हीअ जेके नोटिफिकेशन थिया आहिनि, निगरान सेटअप जी ॻाल्हि कई पई वञे, इहे सभु जा सभु अनकॉन्स्टिट्यूशनल आहिनि। ख़त जो जेको मामिलो आहे, जीअं शहबाज शरीफ़, बिलावल भुट्टो या जॉइंट ऑपोजिशन लिखियो आहे चीफ खे ऐं DGISI खे, त इहे मामला जेका आहिनि इते ई उन्हनि खे कॉन्स्टिट्यूशनल तरीक़े सां हल करणु खपे, न त ही ख़तरनाक गेम आहे। ऐं हिकिड़ो माण्हू आहे जेको आइन खे सम्झे ई कुझु कोन थो, ज़ाहिर आहे उहो लताड़े पियो, उहो असां तव्हां रोज़ इस्लामाबाद जे मां हले बुनियाद थो, ते ॾिसूं था। लाहौर में Exactly, पहुचे थो हाँ। पियो, ऐं उन जी इंस्ट्रक्शन ते पंजाब में जेको आहे उहो 16 जेको आहे अप्रैल ताईं इजलास जेको आहे उहो मुलतवी कयो वञे थो। त इहा प्रैक्टिस एक्सरसाइज बंदि कई वञे। अॻु में ई इन क़िस्म जा बदर साहिब चयो त इहो पहिरियों दफ़ो न थियो आहे मौलवी तमीज़ ते। Exactly, जीअं exactly, मां तव्हांखे असां- चयुमि त असां- law of असां उन necessity क़िस्म जी doctrine जेको सूरत-ए-हाल आहे ॾिसूं पिया। उहो सीरीज़ में आहे, बिल्कुलु, उन मां बिल्कुलु। सबक़ लेसन लर्न करणु खपे। बदर घणो साहब थियो। इहो ॿुधाइजो, इन ई हुकूमत में अव्हांखे यादि हूंदो जॾहिं कुरैशी साहब सऊदी अरेबिया जे लाइ हिकु स्टेटमेंट ॾिनी हुई कंहिं चैनल ते, ऐं जॾहिं मामिलो हो कश्मीर जो जंहिं ते भारत खे घुराए वियो आहे इस इजलास में, उन खां पोइ जेको रिएक्शन साम्हूं आयो ऐं जहिड़े तरीक़े सां पोइ वञी करे मामला तय कया विया हुआ, उहे शयूं असांजे साम्हूं आहिनि। पर जॾहिं हिकु प्राइम मिनिस्टर पंहिंजे ऑफिस में वेही उहो बाज़ाब्ता तौर ते इन क़िस्म जी रांदि खेॾे पियो, ऐं उन खां पोइ हुन जी हुकूमत हली वञे थी, इंटरनेशनल मीडिया इन खे नोटिस करे पई, हिन वक़्तु रशिया जो बयानु साम्हूं अचे थो, ऐं हिन जेका कॉन्स्पिरेंसी जेका इमरान ख़ान खेॾे पियो, उन जो सिधो सो असरु पाकिस्तान ते पवे पियो। छा सम्झो पिया त जेका सूरत हाल आहे, अव्हांजो तजुर्बो छा पियो चवे त इहो कंहिं हिकु माण्हू जो ई नैरेटिव थी सघे थो, उन जी ई कोशिशि थी सघे थो, या जेके धुरियूं माज़ी में रहियूं आहिनि, जेको असां हुनजो हुकूमती वक़्तु ॾिठो आहे, जहिड़े तरीक़े सां शयूं मैनेज करे ॾिनियूं वियूं, त उहो किथे न किथे ई शयूं मैनेज थियल बि लॻनि थियूं अव्हांखे? सर मां इहे सम्झां थो साईं त ही फ़क़ति हिन माण्हू जी इमेच्योरिटी आहे, ऐं ॿियूं जेके जंहिं बि तरफ़ इशारो कजे उहे काफ़ी जेके चइबो आहे त पढ़ियल लिखियल ऐं कढ़ियल माण्हू आहिनि, पढ़ियल ऐं कढ़ियल माण्हू आहिनि, उहे इन तरह जा जेके आहिनि उहे ट्विस्ट टर्न्स न वठंदा हूंदा, ऐं उन वटि बाक़ाइदे इन सॼी शइ जो इदराक आहे। इहो ई सबबु हो त तव्हां ॾिठो त ॿिए ॾींहुं कहिड़ो बयानु आयो हो त भई यूक्रेन वार जे हवाले सां। मां इहे सम्झां थो त उन्हनि जो रिस्पॉन्स, ऐं इहा हिन वक़्तु जेकॾहिं चइजे त इहा काफ़ी ख़ुशाइंद ॻाल्हि मूंखे लॻे थी, ऐं मुंहिंजे लाइ वधीक इत्मिनान जो सबबु आहे त इहे शयूं जेके आहिनि उहे डायरेक्टली हिन जे हथ में न आहिनि, ऐं हे न की हे इन तरह जो अहल माण्हू हुयो, भले PM छो न हुजे, त हिन खे हेॾा नाज़ुक मामला हिन जे हथ में हुजणु खपे। इहे फ़क़ति हे उहो माण्हू आहे जंहिं नो कॉन्फिडेंस जे लाइ इहो सभु कुझु करे वरितो। ईअं थींदो आहे छा? इहो शुकुरु करणु खपे, जंहिंते कल्ह तनक़ीद कंदा हुआसीं त भई हुकूमत हीअ न पियो हलाए, को ॿियो पियो हलाए। मां ईअं सम्झां थो त हाणे हुन ते ख़ुशी करणु खपे त हुकूमत हीअ न पियो हे न पियो हलाए, को ॿिया पिया हलाइनि, ऐं उहे जेके आहिनि उहे पाकिस्तान खे ऑफिशियल जेकी पाकिस्तान जो वर्जन आहे उनखे क़ाइमु रखंदा। ऐं हाणे करे जो असां कंहिं हे ॻाल्हि कंहिंजी फरदुर जी न आहे त भई पाकिस्तान खे कहिड़ी केस में हुजणु खपे, पर हिकिड़ो स्टेबल हिकिड़ो तरीक़ो थींदो आहे, इहो हिकु ॾींहं में न मटिबो आहे। भले तव्हां कुझु, भले चाइना हेॾी वॾी इकोनॉमी आहे, चाइना छो नथो टर्न्स वठे इन तरह जा? चाइना जो मिसाल रूस जे वार ते शुरू खां हिकिड़ो ॾाढो मुतदिल ऐं विच थरो मौक़िफ़ रहियो आहे। तव्हां ॾिसो उन जेको आहे उहो भले अमेरिका जी बि सपोर्ट न कई आहे, पर ईअं बि ज़रूरु न चयो आहे त यूक्रेन में रशिया खे वार बंदि करणु खपे। हाणे इहो जेको आहे इहो काफ़ी मेच्योर ऐं विच थरे क़िस्म जो मौक़िफ़ आहे जेको चाइना जहिड़ी इकोनॉमी रखे थी। असां माना इन तरह जा गैर ज़िम्मेदार, इहो तव्हां शुकुरु कयो त हिन जे हथ में कुझु कोन्हे, तंहिंजे करे पाकिस्तान जी जेकी फॉरेन पॉलिसी आहे स्टिल उहा सेफ हैंड्स में आहे।
इन ते असांखे शुकुर करणु खपे त इमरान जे हथ में कॾहिं बि न हुई। शकील साहब क्विकली जेका सूरत हाल नज़र अचे पई छा सम्झो पिया त उन ते बाज़ाब्ता तौर ते शयूं नोटिस थियनि पियूं ऐं ही जेका हमाकत असांखे नज़र अचे पई सिधी सही ख़ान साहब जी ऐं जेको नैरेटिव क़ाइमु कयो पियो इवन जॾहिं असां हिन वक़्तु प्रोग्राम कयूं पिया उन वक़्तु बि इस्लामाबाद में एहतिजाज हले पियो ऐं अहिड़े क़िस्म जा नारा हया पिया वञनि जेके असांखे नज़र अचनि पिया PTI जे तरफ़ खां त इन खे रोकियो वेंदो ऐं उन तरफ़ मामला अव्हांखे अॻिते वेंदे नज़र अचनि पिया। मां सम्झां थो त लेसन लर्न करणु खपे जेको पाण मां बार बार चवां थो त हीउ सॼो हाइब्रिड सिस्टम एक्सपोज़ बि थियो आहे ऐं उहो फेल्यूअर उनजो असांजे साम्हूं आहे त इमरान ख़ान खे मथां खां कंहिं आंदो ऐं उन्हनि कहिड़ो लेसन लर्न कयो आहे ऐं फॉरेन पॉलिसी जेका आहे उहा कीअं महफ़ूज़ हथनि में वञे उहो ज़ाहिर आहे हिकिड़े ॾींहं में कोन थींदो। उहो सियासी अमल जे ज़रिए जेके जमहूरी क़ुवतूं आहिनि उहो उन्हनि खे स्ट्रेंथन करणु खपे। उहो उन सूरत में थींदो जॾहिं असां कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो कंदासूं। लॉ ऑफ नेसेसिटी जेको नज़रिए ज़रूरत वारी प्रैक्टिस आहे जेका एक्सरसाइज़ मुख़्तलिफ़ मौक़नि ते थींदी रही आहे उहा असांखे उहो चैप्टर क्लोज़ करणो पवंदो। सियासी अमल जे ज़रिए जेके रियल पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उन्हनि खे स्पेस मिलंदो रहंदो। उन मां लेसन लर्न जेके इन क़िस्म जा हाइब्रिड सिस्टम इंट्रोड्यूस कराइनि थियूं इमरान ख़ान जहिड़ा फेस जेके आहिनि उहे खणी अचनि था उन्हनि खे बि लेसन लर्न करणो पवंदो। न त ॿी सूरत में ही जेको पब्लिक सेंटिमेंट्स खे इस्तेमालु करण जे लाइ मज़हब जो कार्ड इस्तेमालु कयो वञे थो ऐं एंटी अमेरिकन या ॿियूं इस्तेमालु कयूं वञनि थियूं उनजो अल्टीमेटली नुक़सानु मुल्क खे थींदो आहे। उहा सूरत हाल असां हिन वक़्तु वाज़े तौर इन ते क़िस्म जा मां सम्झां थो त न करणु खपे। तजुर्बा हाणे बंदि थियणु खपनि। वॾी महिरबानी अव्हांजी। थैंक यू सो मच शकील सुमरो साहब बदर समेजो साहब जॉइन करण जे लाइ। ही जेका सूरत हाल हिन वक़्तु नज़र अचे पई उहा का इमरान ख़ान जी हुकूमत या अपोज़िशन जी नाहे पर ही मामिलो मुल्क जो आहे जेको नैरेटिव खणी इमरान ख़ान हले पियो। सॼे मुल्क जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट में आहिनि ऐं इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त सुभाणे ताईं को फ़ैसिलो अची वेंदो ऐं उन बाबति हुकूमत जेके बि ग़ैर क़ानूनी क़दम खयां आहिनि उन्हनि खे वापसि वरितो वेंदो। इन से प्रोग्राम जो पंहिंजी ॼाणी थो पहुतो पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अलाह भाई।